ओम शांति। हाणे बाबा खे 2 मिंट याद कंदासीं। मन खे एकदम शांत करे छॾो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मन में जेकी भी ॻाल्हियूं आहिनि परमात्मा बाप खे ॿुधायो। मां आत्मा परमात्मा बाप जी संतान। हाणे मन में सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए एकदम शांत थी करे। मां परमात्मा जो ज्ञान थी ॿुधायां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवंदा मीठे मीठे बच्चे, मां आयो आहियां हिन दुनिया खे ज्ञान जो दान करण। मां ज्ञान जो सागर आहियां न, त तव्हां सभिनि खे ज्ञान दान कनि। भक्ति मार्ग में तव्हां मुंहिंजे अर्थ दान कंदा हुयो, लेकिन उहो कोई मां पाण वटि थोड़ी रखंदो हो, तव्हांखे पोइ ॿिए जन्म में ॾींदो हुयो न। ईअं ई हाणे मां तव्हांखे जेको ज्ञान धन ॾियां थो, इहो ज्ञान धन जेतिरो तव्हां पंहिंजी बुद्धि में धारण कंदव, उहो ओतिरो तव्हांखे सत्य पुरेता में स्थूल धन संपत्ति मिलंदी। ये ज्ञान धन ही सत्युग में असांखे धन जे रूप में मिलंदो। त जेतिरो परमात्मा खां इहो ज्ञान धन पंहिंजी बुद्धि में धारण करणो अथव ओतिरो करो। ग्रस्त में रही करे बाबा खे यादि करे बाबा जे ज्ञान जो सिमरन करो। बाबा जे मथ ते हलो, पवित्र रहो, बाप खे यादि करो। 63 जन्मनि खां द्वापर युग खां तव्हां आत्माऊं ॾाढे समय खां मूंखे सॾिबा करो न। हाणे मां आयो आहियां तव्हांखे सुख शांति जी राह ॾेखारण। द्वापर युग खां तव्हां दुखी थी आहियो न, छो जो विकारनि जी वश थी आहियो। हाणे मां तव्हांखे माया अर्थात रावण सां मुक्ति ॾियारण आयो। कीअं तो मुक्ति ॾियारायां? ज्ञान ॾेई करे, पंहिंजी शक्ति ॾेई करे। तव्हां जेतिरो जेतिरो मूंखे निराकार रूप में यादि कंदव, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी, ओतिरो तव्हां हिन रावण खां विकारनि सां मुक्त थींदा वेंदव। तव्हां आत्माउनि में दैवी गुण स्वभाव आदि धारण थींदा वेंदव। परमात्मा जे ज्ञान जे मत ते हली करे, ज्ञान ॿुधी करे, हुनजी श्रीमत ते हली करे तव्हां पंहिंजो जीवन सुख शांति में ठाहे सघंदा आहियो। सूर्यवंशी चंद्रवंशी घराने जी आत्माएं मूंखां ई त वरसो वतन, अर्थात लक्ष्मी नारायण जे घराने और राम सीता जे घराने वारी आत्मायूं परमात्मा खां ई वरसो वरितो हुयूं, हाणे वरी खां वठनि थियूं। श्री उन घराने जी आत्माएं बि पुनर्जन्म वठी वठी पूरो चक्कर लॻाए लॻाए हाणे दुखी थी वियूं आहिनि, पतित थी वियूं आहिनि। हाणे उहो बि परमात्मा खे ॾाढो यादि थी करनि कि अचो असांखे वापसि खां सुख शांति जो राज्य ॾियो। सुख खे त आत्मा यादि कंदी आहे न, त बाबा चए थो मां सुख शांति जी दुनिया स्थापन कयां। अहिड़ी दुनिया जिते सुख बि हुजे, शांति बि हुजे। सिर्फ़ शांति न, सुख शांति ॿई ज़रूरी आहिनि। सुख कंहिंसां मिलंदो? धन संपत्ति सां। ऐं आत्मा जॾहिं पंहिंजे स्व जे धर्म में आत्मिक भान में टिकी करे हर कर्म कंदी आहे त हुनखे शांति मिलंदी ऐं चीजुनि सां सुख मिलंदो अथव। बाबा चए थो अॼुकल्ह माण्हुनि खे अलॻि अलॻि चीजूं जेकी दुनिया में साइंस वारा ठाहिनि था, उन्हनि सां सुख बि आहे त दुख बि आहे। लेकिन सत्य में भी ये सब चीजें हूंदियूं, एरोप्लेन आदि हूंदो, जेकी भी चीजूं हाणे जंहिंसां बि फास्ट फास्ट कमु थिए थो। पहिरियों त महिनत सां थींदो हुयो न हर कमु, हाणे सभु कुझु फास्ट थींदो आहे। सत्य में भी ये सभु चीजूं ईंदियूं, ॾाढी जल्दी जल्दी घर ठही वेंदा, जल्दी जल्दी सभु चीजूं ठही वेंदियूं। सभिनि वटि पंहिंजो पंहिंजो एरोप्लेन आदि हूंदो,
लेकिन हुते हर चीज़ सां दुख न थींदो। जीअं हिते चाकू आहे, चाकू सां सुख बि आहे त कॾहिं लॻी वञे त दुख बि आहे। क्रोध में माण्हू उन ई चाकू सां कुझु बुरो कर्म बि करे छॾींदा आहिनि। त सत्युग में चीज़नि सां सिर्फ़ु सुख ई सुख मिलंदो आहे, दुख न हूंदो आहे। उते दुख जो नाम निशान न आहे। ऐं हिते सुख दुख ॿई आहिनि। सुख जरा सो आहे, दुख ॾाढो आहे। बाबा चए थो मां तव्हांजी सर्व मनोकामना पूरी करण आयो। मनुष्य आत्मा खे जेको बि खपे उहो सभु सत्युगी दुनिया में उनजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। लेकिन कंहिंजी मनोकामना पूरी थींदी? सत्युग में तो सर्व प्रकार जो सुख आहिनि जो मनुष्य आत्मा चाहे थी। लेकिन हुन दुनिया में वञण जे लाइ जेको उहो दुनिया स्थापन करे थो हुनजी पहचान त ज़रूरी आहे न। हाणे कोई वॾो कॉलोनी थो ठाहे त हुन कॉलोनी जेको ठाहे थो जेसिताईं असां हुनखे ॼाणंदासीं न, हुन सां ॻाल्हाईंदासीं न, त हुन कॉलोनी में असां पंहिंजो घर कीअं, फ्लैट कीअं बुक कंदासीं? उहो ई सत्युगी दुनिया ठाहे परमात्मा थो। त हुन दुनिया जो सुख ॾिसण लाइ हुनखे त पहचानणो खपे न, हुनजी मत ते बि हलणो खपे। बिना हुनखे पहचाने, बिना हुनजी मत ते हले असां हुन दुनिया में कीअं वञी सघंदा? त बाबा चए थो हाणे स्वर्ग जा द्वार त खुलण वारा आहिनि ऐं खुलंदा बि सही। ये नर्क त ख़तमु थींदो ई सही। लेकिन अगरि तव्हांखे स्वर्ग जो द्वार खुलंदो ऐं हुन स्वर्ग में एंट्री खपे, हुन स्वर्ग जो सुख ॾिसणा अथव त हाणे मुंहिंजी मत ते हलो। जेको मां मत ॾियां थो, जेको सम्झायां थो, मूंखे हुन रीति यादि करो, मुंहिंजी मत ते हलो त तव्हां बि स्वर्ग जी दुनिया में हली सघंदा ऐं तव्हांजी सर्व मनोकामना पूरी थी वेंदी। ॾिसो पहिरियों ई थोरे समय पहिरियों ही ये टेलीफोन, बिजली, मोटर आदि थोड़ी हुई। ये त हाणे ई ठही आहे न। जॾहिं खां परमात्मा स्वर्ग जी स्थापना शुरू कई अथई तॾहिं खां इहे चीजूं ठही वियूं। छो जी इहे सभु चीजूं सत्युग में कमु अचण वारियूं आहिनि न, सत्युग जे कार्य जे लाइ। त बाबा हाणे सभु चीजनि जी स्थापना हाणे ई थो करे। आत्माउनि खे सुठो प्रधान थो ठाहे ऐं हुते हुन दुनिया में छा छा हूंदो, कीअं कीअं सभु कुझु कार्य थींदो, उनजे लाइ बि सर्व प्रकार जी चीजूं हाणे ई थो ठाहे। मनुष्य आत्मा खे हू चीजूं ठाहिण लाइ सम्झ बि त खपे, त उहो सम्झ बि भॻवानु हाणे ई थो ॾेई वञे। हुते घर कीअं ठहींदा त हुनजी बि सम्झ हुजणी खपे। त उहो सम्झ बि असांखे हाणे ई भॻवानु ॾिए थो कि घर कीअं ठहींदा। त बाबा चवनि था कि दुनिया खे बदिलणो त आहे ई सही। हाणे तव्हांजी बुद्धि जो तालो खुलियो कि असां असुल में किथां जा रहण वारा आहियूं? परम धाम, निर्वाण धाम जा रहण वारा आहियूं न। असांजो बाबा हुतां खां हिते आयो आहे। छो जी असां सभु बि हुतां जा रहण वारा आहियूं, लेकिन हिते अची करे जनम मरण में अची करे दुखी थी विया। हाणे बाबा वरी खां असांखे सुख शांति जी राह ॾेखारे करे सुखनि जी दुनिया स्थापन करणु आयो। लेकिन पहिरियों पाण खे पंहिंजे घर हलणो पवंदो। थोरो समय पंहिंजे घर में विश्राम करे पोइ सुखनि जी दुनिया में पाण ईंदासीं। सभिनि जो पंहिंजो पंहिंजो समय अचण जो। वेंदियूं सभी आत्मायूं हिकु साथ, छो जी मथे वञण जे लाइ रास्तो बि त पतो हुजणो खपे ऐं कीअं वेंदासीं। त परमात्मा पंहिंजी शक्ति सां पाण सभिनि खे वठी वेंदो आहे मथे। लेकिन हेठि अचण जे समय ते जॾहिं असांजो हेठि पार्ट हूंदो हिन सृष्टि ते, उन समय असां आत्मायूं पंहिंजे पाण ई हेठि लहींदासीं। ये कुदरत आहे। त बाबा चए थो कि सत्युग में तव्हां जॾहिं मथां खां हेठि आहियो त ॾाढा सुखी हुयो। तव्हांखे कोई दुख जो ॻाल्हि न हुई, सभु प्रकार जी सुविधाएं तव्हांखे मिली। लेकिन द्वापर युग खां तव्हां आत्माउनि जॾहिं विकारनि जी वश थी वियो त दुख ॾिसण लॻी वियो। त हाणे बाबा चए थो तव्हां द्वापर युग खां मूंखे पुकारो था, लेकिन द्वापर युग खां पुकारंदा हुयासीं, वरी थोरो सो सुख थींदो हुयोसीं त वरी हुन ख़ुशियुनि में सुखनि में लॻी वेंदा हुयासीं। ऐं हाणे त अति दुख थी वियो आहे। त बाबा चए थो मां मथां खां हेठि तॾहिं ईंदो आहे
जॾहिं सभी आत्मायूं दुखी थी वेंदियूं आहिनि, कोई बि कंहिंजी मदद न करे सघंदो आहे, तॾहिं मां मथां खां हेठि लहींदो आहे। छो जी जेसि ताईं मनुष्य आत्मा हिक ॿिए जी मदद करे दुखनि खे दूर करे सघे थी, त हुनखे मुंहिंजी दरकार एतिरी न हुई, लेकिन हाणे ज्यादा दरकार आहे। छो जी हाणे कोई बि कंहिंजी मदद नथो करे सघे। भक्ति में बि शक्ति न आहे न। पहिरियों त भक्ति बि मन सां कंदा हुया, हाणे त भक्ति बि मन सां न कंदा आहिनि। त परमात्मा जी शक्ति काथां मिले आत्मा खे? हिन करे परमात्मा स्वयं ही सृष्टि ते आयो आहे। पाण खे चए थो हाणे सिर्फ़ु हिकु ई उपाय आहे पंहिंजे दुखनि सां मुक्त थियण जो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि कयो, त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। जन जन्मांतर जे पापनि जो बोझो तव्हांजी आत्मा जे मथां चढ़ियल आहे, विकारनि जो, बुराइनि जो, उन्हनि सभु सां भस्म थी वेंदा। परम पिता परमात्मा जी जयंती बि ॻायल आहे, कृष्ण जी बि जयंती ॻायल आहे न। शिव बाबा जो अवतरण थींदो आहे, कृष्ण जो जन्म थींदो आहे। शिव बाबा हिन समय संगम युग ते अची करे सतयुगी शिवालय जी स्थापना कंदो आहे। हाणे रावण जे राज्य में छा थी वई ये दुनिया? वैश्यालय। और सतयुग में यही दुनिया शिवालय हूंदी। कृष्ण पहिरें नंबर जो प्रिंस हूंदो न सतयुग में। जो पूज्य देवी देवता हुया उहो ही पुनर्जन्म वठी वठी करे पुजारी थी विया आहिनि। आपे ही पूज्य आपे ही पुजारी ॻायल आहे न। स्कूल में जेकी पढ़ाई हिस्ट्री जोग्राफी पढ़ाईंदा आहिनि उहो अधूरी पढ़ाईंदा आहिनि, लेकिन बाबा पाण खे हाणे पूरे सृष्टि चक्कर जो ज्ञान ॿुधाए अथई, टिनी लोकनि जो ज्ञान ॿुधाए अथई। भई हिन सृष्टि खां मथे चांद तारे खां सूर्य खां मथे बि फ़रिश्तनि जी दुनिया आहे, हुन खां मथे निराकारी दुनिया आहे। त बाबा चवनि था ऐं ये सृष्टि रूपी चक्कर हाणे जेकी दुख जी दुनिया हले थी, हिन खां पहिरियों द्वापर युग हुयो, हुन खां पहिरियों त्रेता युग, हुन खां पहिरियों सतयुग हुयो। त ये पूरो चक्कर स्कूल में न पढ़ाईंदा आहिनि। स्कूल में सतयुग त्रेता जी कहानी न ॿुधाईंदा आहिनि कि सतयुग त्रेता में हिन दुनिया में छा हुयो। और स्कूल में ये बि न ॿुधाईंदा आहिनि कि हिन चांद तारे सूर्य खां मथे छा आहे, छो जो उहो ॼाणे ई न सघंदा आहिनि न। ये सभु ॻाल्हियूं बाबा ई असांखे ॿुधाए सघंदो आहे कि मथे हिन चांद तारे सूर्यनि खां जो असां मथे चऊं था भॻवानु रहंदो आहे, आख़िर हिन खां मथे काथे रहंदो आहे। त ये सभु ज्ञान बाबा पाण खे ॾींदो आहे अची करे। ज्ञान परमात्मा ज्ञान जो सागर आहे न। त बाबा चए थो मां धर्मराज जो पाठ बि मां वॼाईंदुमि, मां ही सचो सचो धर्मराज आहियां। मनुष्य त चवंदा आहिनि कोई शरीर छॾंदो आहे त काल ईंदो आहे, यमदूत ईंदा आहिनि। ये काल वाल यमदूत कुझु न आहे। ये त पंहिंजा ई बुरा कर्म पंहिंजे साम्हूं ईंदा आहिनि जो पाण खे दुख ॾींदा आहिनि। भई असां एॾो बुरो कर्म कयो त आत्मा खे दुख जी फीलिंग थींदी आहे कि मां एॾो बुरो कर्म कयो, त हुन समय हुनखे पश्चाताप जी पश्चाताप अनुभव कंदी आहे कि मूंखे पीड़ा थी थिए। त हुन पीड़ा खां मुक्त थियण लाइ हाणे ई परमात्मा खे यादि करे पंहिंजे जन्मांतर जे पापनि सां मुक्त थियो न। परंतु पोइ इहो ध्यानु रखिणो पवंदो कि जॾहिं मां हाणे पंहिंजे पिछले जन्मनि जो हिसाब किताब परमात्मा खे यादि करे चुकतो करां थी, त अॻियां मूंसां मनसा वाचा कर्मणा, न मन सां न वाचा सां न कर्म सां मां कंहिंखे दुख न ॾियां। इहो बि पाण खे ध्यानु रखिणो पवंदो। बाबा चवनि था तव्हां बंधननि में हुयव न, हाणे दुनिया में केॾा सारा बंधन आहिनि, भल अलॻि अलॻि शारीरिक संबंधी त आहिनि, लेकिन मनुष्य आत्मा खे सभु संबंध में अॼुकल्ह बंधन थो लॻे। अंदर ई अंदर बंधन त आहे ई न। हाणे बाबा चए थो सत्युग में बि सभु प्रकार जो संबंध हूंदा, पति पत्नी ॿार भाउ भेण सभु हूंदा, परंतु हुते कहिड़े ॻाल्हि जो बंधन न हूंदो। पढ़ाई बि माण्हू पढ़ंदा, ॿार पढ़ंदा, लेकिन पढ़ाई बि खेल खेल में पढ़ंदा, ॾाढी ख़ुशी सां पढ़ंदा आहिनि। अॼुकल्ह त पढ़ाई जो बि केॾो बोझो आहे न, मथो ई भारी थी वेंदो आहे। लेकिन बाबा चए थो सत्युग में पढ़ाई सां मथो भारी न थींदो,
ॿियो ई हल्को रहंदासीं पाण। हाणे बि त बाबा जी पढ़ाई में बि त केॾो आत्मा हल्की थी थिए न। बाबा जी पढ़ाई सां जन जन्मांतर जो बोझ ख़तम थो थिए, ऐं दुनियादारी जी पढ़ाई जेतिरी पढ़ो ओतिरो बोझ वधंदो वेंदो। त बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि में सुख बि आहे त दुख बि आहे। सत्युग में हर हिकु ॻाल्हि में सुख ई सुख हूंदो। संबंधनि में बि सुख, खाइण पीअण में बि सुख, ॿारनि खे बि सुख, पढ़ाई जो बि सुख, सभु प्रकार जो सुख हूंदा। इन करे त माण्हू भक्ति में घड़ी घड़ी भॻवान खे सॾु था करनि, छो जो भॻवान ई अहिड़ी सुखनि जी दुनिया स्थापन करे सघंदो आहे न। तॾहिं त हुनखे सॾु था करनि कि तूं अचु वापसि खां असांजे लाइ सुखनि जी दुनिया वापसि स्थापन कर। त हाणे दुखनि जी दुनिया जो अंत त आहे न, अञा घणो समय कलयुग हलंदो। बसि हाणे दुखनि जी दुनिया जो अंत ई आहे। हाणे सुखनि जी दुनिया भॻवानु स्थापन करे थो न ब्रह्मा जे मुख द्वारा। लेकिन इहे बि कोटो में कोई में बि कोई सम्झी सघंदो आहे। भई ज्ञान त ॿुधनि था, कई माण्हू त ज्ञान ॿुधनि ई नथा, उन्हनि जी त ॻाल्हि ई छॾो। कई माण्हू ज्ञान ॿुधंदे उहे बि सम्झंदा न आहिनि कि हिन ज्ञान सां भॻवानु नई सृष्टि जी स्थापना थो करे। असांखे सुखनि जी दुनिया में वठी वञण जे लाइ इहो ज्ञान थो ॾे, सम्झ थो ॾे कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। हिकु त पंहिंजे जन्म जन्मांतर जे पापनि सां तव्हां मुक्त थियो, हाणे मूंखे यादि करो। ॿियो बाबा छा चईंदो आहे? उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे मूंसां गॾु करो त तव्हांजा कर्म सुधरंदव, दैवी गुणनि जी धारणा थींदव। ॿियो बाबा चईंदो आहे सभु विकार छॾो। कोई बि तव्हांजे अंदरि आसुरी स्वभाव संस्कार न हुजणो खपे। रोइण, चिल्लाइण, हिक ॿिए खे चिड़ाइण, रुसण, कंहिंसां जलण, हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं करणु, मन में हिक ॿिए जे लाइ बुरो सोचो, इहे सभु आसुरी स्वभाव संस्कार आहिनि, विकार आहिनि न। हाणे हिननि सां तव्हांखे मुक्त थियणो। छो जो देवी देवताउनि जी दुनिया में इहे सभु ॻाल्हियूं न हूंदियूं। तॾहिं त कोई सुठे स्वभाव संस्कार वारो हूंदो आहे जो सभिनि जे लाइ सुठो सोचंदो आहे, भलो कंदो आहे। मुख सां जंहिंजी मुख जी वाणी ॾाढी मिठी हुजे, कर्म ॾाढा सुठा हुजनि, सुखदाई हुजनि, त पाण चईंदा न इहे त जीअं देवता आहे। बल देवता वारो शरीर कोन अथसि, लेकिन हुनजा गुण देवी देवताउनि वांगुरु थोरा थोरा हूंदा अथसि। त पाण हुनखे चईंदा आहियूं इहे त जीअं देवता आहे। मतिलबु शांति सां ॻाल्हाइण, खिलण बि जोर सां, इहो बि दैवी स्वभाव संस्कार आहे न। आलस्य, अलबेलोपन बि न हुजणो खपे। भॻवान सां मिलण लाइ त सभी कोई न कोई प्रकार जी तरीक़े सां भक्ति कंदा ई रहंदा आहिनि। हाणे भॻवानु अची करे पंहिंजी स्वयं पहचान थो ॾे, अर्थात भक्ति जो फल थो ॾे। बाबा चए थो ॾिसो भॻवानु त हिकु ई हूंदो आहे न, कोई ॿ टे भॻवान थोरी आहिनि। हिकु ई भॻवानु आहे, उहो ई असांखे वरितो थो ॾे न। त हुन बाप खे यादि करे वरितो वठो, सतयुग जो वरितो ॾियणु आयो आहे। दुनिया में माउ बाप वरितो ॾींदा आहिनि ॿार खे, त बि ॿार ख़ुशि न हूंदा आहिनि। छो जो हुन वर्ष में बि त केॾा दुख हूंदा आहिनि न। धन संपत्ति मिलंदी अथनि, लेकिन हुन धन संपत्ति में बि केॾो दुख आहे अॼुकल्ह। आहे छो जी कलयुगी धन संपत्ति आहे न। कंहिं वटि ज्यादा धन आहे उहो बि दुखी आहे, कंहिं वटि धन न आहे उहो बि दुखी आहे। छो जी धन में बि दुख आहे अॼुकल्ह। विकारनि जे वश थी करे धन बि कमाइनि था न। किथे लोभ, किथे थोरी न थोरी मथे हेठि त थींदो ई आहे धन कमाइण। पोइ चईंदा आहिनि अगरि हीअं न कंदासीं त पोइ ज्यादा पैसा कीअं कमाईंदासीं। त पोइ थोरो सो ईअं कंदा कंदा त धन सां बि ओड़ो दुख बि ईंदो आहे दुनिया में, पंहिंजे जीवन में। त बाबा चए थो सत्युग में त धन सां बि अथाह सुख हूंदो, छो जो हुते कोई विकारनि जे वश ईअं कोई हेठि मथे करे कमाईंदो न आहे। हिते ई जेतिरो ज्ञान रतन धारण कंदव उहो ई धन संपत्ति जे रूप में मिलंदो। भले हुते सोना हीरा ईअं पिया हूंदा जीअं त हिते रेती पई हूंदी आहे, सोने जी ईटियूं हूंदियूं,
लेकिन जेको आत्मा हाणे जेतिरो पंहिंजे भाग्य में धन ज्ञान धन पंहिंजी बुद्धि में भरे थी, पंहिंजे भाग्य लिखे थी, पंहिंजे भाग्य में जेतिरो धन उनजे जमा थींदुसि हाणे, ओतिरो ई धन उहा आत्मा उते खणी सघंदी। हुनखे ज्यादा हबच बि न थींदी कि मां एॾी सारी ईटियूं आहिनि त मां ॾाढी सारी खणा। न, आत्मा ओतिरो ई खणंदी जेतिरो हाणे परमात्मा खां वरितो थी वठे। एतिरी ऊची दुनिया, एतिरे नियम मर्यादा वारी दुनिया, भगवान जी दुनिया, उन दुनिया में हलण लाइ पाण खे भगवान तयार थो करे। हिन जे लाइ जेतिरो पाण हिन ॻाल्हियुनि खे वीचार कंदासीं कि बरोबर अहिड़ी दुनिया अचण वारी आहे। नज़र त अचे थो न दुनिया, हिन दुनिया जो हाल त नज़र अचे थो। अञा घणा ॾींहं इहे दुख जी दुनिया हूंदी, अॼु न त कल्ह कीअं न कीअं त ख़तमु थींदी ई सही, पर हिते दुनिया रुकदी न। ये दुनिया ख़त्म थींदी त इते ई पोइ स्वर्ग जी स्थापना शुरू थी वेंदी। छो जी हिन दुनिया में उहो बि भारत में कॾहिं बि जीवन ख़त्म न थींदो आहे। भई माण्हू चवंदा आहिनि प्रलय थी वई, गीता में लिखल आहे कि प्रलय थी वेंदी आहे, पाणी पाणी थी वेंदो आहे, लेकिन भारत में पाणी पाणी न थींदो। भारत में माण्हू रहंदा ऐं उहो ई स्वर्ग जी स्थापना कंदा, पोइ उहो ई सोने हीरे महलनि जा सोने हीरे जा महल ठाहींदा। त भारत ते दुनिया कॾहिं ख़त्म न थींदी, बाक़ी देश ख़त्म थी वेंदा, लेकिन पाण खे बि पंहिंजे हिसाब किताब चुकतो त करिणो ई आहे न, आत्मा खे शुद्ध त ठाहिणो ई आहे। त बाबा चवनि था हाणे हुन दुनिया जे हलण जे लाइ तयारी करो। भले हिन दुनिया में रहियल आहियो, रहूं था पाण, लेकिन असांजी बुद्धि में हुजणो खपे कि हाणे थोरे ॾींहंनि खां पोइ हिते ई स्वर्ग हूंदो, असां स्वर्ग में हूंदासीं। त दुख बि दुख न लॻंदो। जॾहिं पतो हूंदो आहे कि थोरे समय खां पोइ रोटी अचण वारी आहे, त उहो बुख जो समय बि छा सोचंदो आहे माण्हू कि बसि हाणे थोरो सो समय आहे, पोइ रोटी त अची वेंदी, त थोरी शांति सां वेही था रहूं। त उहो ई हाणे बाबा पाण खे चए थो कि हाणे दुखनि खां पोइ सुखनि जी दुनिया अचण ई वारी आहे। जॾहिं इहो ई मन में पको करे छॾंदो त हिन जीवन में जेतिरो बि दुख हूंदो, उन दुख में बि असां दुखी न थींदासीं और परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं त मन खे शांती मिली रहंदी। बाबा चए थो जीअं नयो घर ठहींदो आहे त बुद्धि में हूंदो आहे न, बसि हाणे नयो घर ठहियो कि ठहियो, हाणे त थोरा ॾींहं पुराणे घर में आहियूं त ईअं कमु हलाईंदा आहियूं। जीअं त सभु चीजुनि सां कमु हलाईंदा आहियूं कि हलायो थोरा ॾींहं, पोइ हुते नए घर में त सभु नई नई चीजूं। पोइ हिन दुनिया में बि ईअं ई सोचो, ये शरीर बि पुराणो रोगी थी वियो आहे त कलयुगी दुनिया जो पतित शरीर आहे, विकारनि जो शरीर आहे, लेकिन हिन शरीर में रही करे ई मूंखे मुंहिंजी आत्मा खे सतयुग जो वरिसो वठिणो आहे। सतयुगी नई दुनिया में हलण लाइ मूंखे मुंहिंजी आत्मा खे दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। त जॾहिं इहो यादि रहंदो मन में बुद्धि में, त असांखे हिन शरीर जो दुख बि दुख न लॻंदो। एतिरी ऊची पंहिंजी बुद्धि बाबा ठाहे थो कि कीअं परमात्मा खे यादि करे हिन पंहिंजी दैहिक दुनिया खां हिकदमि पंहिंजी बुद्धि खे उपराम करे छॾो। सन्यासी त पंहिंजो घर बार छॾे छॾंदा आहिनि कि असां घर बार छॾे था वञूं, वञी करे जंगलनि में था रहूं, दुनिया चारी त न ॾिसंदासीं। लेकिन बाबा चए थो हिन दुनिया में जे विच में रहंदे हुए मूंखे यादि करे त हिन खे ॾींहं ॾिसंदे हुए बि न ॾिसो, सभु कुझु ॿुधंदे हुए बि न ॿुधो, बुद्धि में रहे कि हाणे बसि असां नई दुनिया में विया कयूं। अच्छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे हिकु, मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। हिन पॉइंट खे सदा स्मृति में रखंदा त दुनिया में जेकी बि बुरी ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि उन्हनि जे प्रभाव खां बचियल रहंदा।
त हिन दुनियादारी में रहंदे हुए बि जेकी बि बुरी ॻाल्हियूं अखियुनि खां ॾेखारे में थी ॾियनि, कननि खां ॿुधाए में थी ॾियनि, हिननि सभिनि खे ॾिसंदे हुए न ॾिसूं, ॿुधंदे हुए न ॿुधूं, हुनजे लाइ मां आत्मा हिकु परमात्मा जो ॿार आहियां, इहा ॿुधी में सुधार आहे त पाण बुरी ॻाल्हियुनि खां बचियल रहंदासीं। स्लोगन आहे, हाणे परमात्मा जे कम में जेका ॿार मददगार थींदा आहिनि, भले पंहिंजी गृहस्थी संभालो, धंधो दौरी करो, लेकिन हाणे परमात्मा जे कार्य में जेको मददगार सदा थींदा आहिनि उहो ई पद्मा पदम भाग्यवान हूंदा आहिनि। भाग्यवान अर्थात जेका ॾाढो कमाईंदा हुजनि, जंहिंजी आत्मा में ॾाढो ऊचो भाग्य हुजे, लिखल हुजे, त उहो ऊचो भाग्य लिखण जो समय हाणे आहे। कीअं पाण पंहिंजो भाग्य ऊचो लिखाए सघंदा आहियूं? परमात्मा खे यादि करे हर कमु करो, त हिन सां पाण परमात्मा जा मददगार बि थी वेंदासीं ऐं पंहिंजो जेको बि पाण कमु था करूं उहो बि कंदा रहंदासीं।